पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। हिन में आख़िर छा थींदो छा न थींदो, छा सावल जी ॻाल्हि ते चाकर यकीन करे वेंदो या हसीना जी ॻाल्हियुनि ते यकीन कंदो, आख़िर में अॻिते छा थियणो आहे, सॼी अपडेट ॾींदा हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त हर किस्त में बैकग्राउंड घणो ॾेखारियो पियो वञे। सावल जेका कहाणी ॿुधाए रहियो आहे हर किस्त में हद खां वधीक उहा ॾेखारी वञे पई। पोइ किस्तनि में बि तव्हां ॾिठो हाणे अचण वारे एपिसोडनि में बि इहे ई सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, जंहिंमें सावल अञा काफ़ी ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। सावल जूं सॼियूं हाणे ॻाल्हियूं क्लियर ॿुधी करे उन खां पोइ जेको आहे वरी जाबर इहो चाकर ख़ान हसीना जूं ॻाल्हियूं ॿुधंदो, वरी जाबर जूं वञी ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं अहिड़े हिसाब सां पोइ उन्हनि मां सच ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदो त सच छा आहे, कूड़ छा आहे, कूड़ो कहिड़ो आहे, टिनी मां सचो कहिड़ो आहे। पोइ इन जे जेको आहे न अंदाज़ो लॻाईंदो, वेही करे वीचार कंदो चाकर ख़ान खे, पोइ अंदाज़ो थींदो त सचो सावल आहे। फ़िलहाल सावल इन शक जी ज़द ऐं दायरे में आहे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे।